वफ़िल हदीस क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इह्तिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी मक़ाम आख़र मन इअतकफ़ ईमानन व इह्तिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभई दोस्त दिल की मोहब्बत से आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, लायक सद एजाज़ मुझा मुहतरम दोस्तों, मुसलमान भाइयों, रमज़ानुल मुबारक जो आखिरी अशरो शुरू थियण वारो आहे, इन आखिरी अशरे में एक अहिड़ी रात आहे जेका 1000 महीनन खां बेहतर ऐं भली आहे। लैलतुल क़द्र, क़द्र जी माना इज़्ज़त, एहतराम, अज़मत, शरफ़ ऐं बुलंदी वारी रात। तो इन रात के अल्लाह ताला तमाम वॾो शरफ़, तमाम वॾी इज़्ज़त अता कई आहे। क़द्र जी माना अंदाज़ो भी ईंदी आहे। लैलतुल क़द्र अंदाज़े वारी रात। तो इन रात में पूरे साल जा अहकामात अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि जे हवाले कया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी उम्मत जे मथां तमाम हरीस हूंदा हुआ ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन अमली ज़िंदगी में तमाम हरीस हूंदा हुआ। हर हिकु चाहींदो हो त नेक अमाल में, नेकी में, तक़वा में, तहारत में असां ॿियनि खां वधीक। हुकुम भी इहो ई आहे, फ़स्तबिक़ुल ख़ैरात, नेकी जे कमनि में हिक ॿिए सां मुक़ाबिलो। असांजो मुक़ाबिलो दुनियावी मामलात में, माल मता मेड़ण में हिक ॿिए सां रीस कंदा आहियूं। पर इस्लाम जंहिं रीस जी असांखे तरग़ीब ॾिनी आहे, उहा रीस आहे नेकी में रीस करणु, नेकी में मुक़ाबिलो करणु, नेकी में हिक ॿिए खां अॻिते वधणु। तो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम जे साम्हूं उम्म साबिक़ा जे नेकोकारनि जो, इबादत गुज़ारनि जो, ज़ाहिदनि जो, आबिदनि जो, मुजाहिदनि जो तज़किरो फ़रमायो। एक भेरे तज़किरो फ़रमायो हिकु आबिद जो, जंहिं 1000 महीना मुसलसल अल्लाह ताला जी इबादत कई
1000 महीना मुसलसल उन्हें जो ॾींहुं रोज़े सां गुज़रियो ऐं राति मुसल्ले ते बीह करे सॼी राति निमाज़ में गुज़री। एक भेरे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, हज़रत अय्यूब अलैहिस्सलाम, हज़रत यूशा अलैहिस्सलाम, हज़रत हिज़क़ील अलैहिस्सलाम जो तज़किरो फरमायो त ही अल्लाह जा नबी भी हुआ, नेक सालिहान भी हुआ ऐं गॾोगॾु वॾा मुजाहिद भी हुआ जो 1000 महीना मुसलसल इन्हनि अल्लाह जे राह में जिहाद कयो आहे। एक भेरे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शमऊन नाले एक मुजाहिद हो, नेक बानो हो, उन्हें जो तज़किरो फरमायो त शमऊन वो शख्स हो जंहिं 1000 महीना मुसलसल जिहाद कयो आहे। अल्लाह उन्हें खे वॾी क़ुव्वत ॾिनी, वॾी ताक़त ॾिनी, वॾी हिम्मत ॾिनी। कवी तर माण्हू हो जंहिं कुफ़ार ऐं मुशरिकीन जा धाणा कढे छॾिया, उन्हनि जा सत्यानाश करे छॾियईं। पोइ जॾहिं काफ़िरनि ॾिठो त शमऊन जे साम्हूं असांजी दाल करे ई नथी, त उन जे घरवारी खे इस्तेमालु कयो त कंहिं न कंहिं तरीक़े सां शमऊन असांखे गिरफ़्तार कराए ॾे। घरवारी खे रसा ॾिनो। राति जो शमऊन जॾहिं सुम्ही पए न, निंड में हूंदो तो उनजे बिस्तर ते हूंदे त आहिस्ते आहिस्ते करे उन जा हथ पेर ॿधे छॾिया। पोइ असांखे अॼु इतला कजां त असां हिनखे गिरफ़्तार करे वेंदासीं ऐं पोइ मारींदासीं या सज़ाऊं ॾींदासीं। असांखे हू त वठी नथो ॾे, मैदाननि में त असांखे चुरण ई नथो ॾे, लाशनि जा ढेर थो लॻाए छॾे। भला निंड में हिनखे तूं हथ पेर ॿधे वठिजांइ त असां हिनखे गिरफ़्तार कंदासीं ऐं तोखे इन जे एवज़ में सोने जो वॾो हिकिड़ो थाल ॾींदासीं। औरत लालच में अची वई ऐं उन हज़रत शमऊन रहमहुल्लाह जा हथ पेर ॿधे छॾिया। जॾहिं उनखे निंड खां सुजागी थी त मुंहिंजा हथ ॿधा पिया आहिनि, पेर ॿधा पिया आहिनि। ताक़तवर माण्हू हुयो, उन जो सट ॾिनी त रसा टुटी पिया। उथी बीठो, घरवारी खे ख़बरदार, मुंहिंजा हथ पेर छो थो ॿधा? औरत बि चालाक हुई, चए मूं आज़मायो पियो त तो में ताक़त केतिरी। तो ख़ैर ॻाल्हि आई वई थी वई, घरवारी इम्तिहान पे वरितईं। पोइ औरत वञी उहा रिपोर्ट काफ़िरनि खे ॾिनी त रसा त तव्हां मज़बूत आंदा हुआ, मूं हुनजा हथ पेर मज़बूत ॿधा हुआ, पर उन सट सां सभु रसा टोड़े छॾियो। चयो भला हाणे हीअ संगर वठी वञ। संगरनि सां वञी करे उन्हनि जा हथ ऐं पेर ॿधिया। ॿी राति घरवारी आहिस्ते आहिस्ते करे निंड में सुतल हज़रत शमऊन रहमहुल्लाह जा हथ पेर संगरनि सां ॿधे छॾिया। ऐं जो सुजागी थी त मुंहिंजा हथ पेर ॿधा पिया आहिनि। वरी जो मुजाहिद सटो ॾिनो त संगरूं टुटी पियो। घरवारी खे वरी धमकायईं त तो हे छा कयो? राति बि मुंहिंजा हथ पेर ॿधा, अॼु बि मुंहिंजा हथ पेर थो ॿधा, राति रसनि सां, अॼु संगरुनि सां। जो कल्ह तूं रसा त ॿधाए वई और टोड़ाए वई, अॼु मूं तोखे संगरनि सां ॿधो, ॾिसां संगरो टोड़ाए सघे थो या नथो टोड़ाए सघे। इन में केतिरी ताक़त आहे? पंहिंजे मुड़ुस जी ताक़त ऐं पावर खे जेको आहे, क़ुवत खे जेका आहे मालूम करण जे लाइ मूं तुंहिंजा हथ ॿधा। ॻाल्हि त वरी आई वई थी वई। औरत ॾींहं जो वञी करे काफ़िरनि खे रिपोर्ट ॾिनी त राति मूं संगरनि सां बि हिन जा हथ ॿधा हुआ, पर मुड़ुस संगरो बि टोड़ायो, संगरनि सां बि कमु कोन हलियो। छो त भला हाणे तूं
रात जो वञी करे उन खां पुछजांइ त कहिड़ो तरीक़ो आहे जो तोखे ॿधियो वञे ऐं तूं छॾाए न सघीं। और जो तूं ताक़तवर आहीं, मूं तुंहिंजी ताक़त खे आज़मायो पे, रसा बि तूं टोड़ाए वई, संगर बि तूं टोड़ाए वई, भला हाणे अहिड़ो को तरीक़ो आहे जो तूं न टोड़ाए सघीं, या हर तरीक़े में तूं टोड़ाए वेंदे। औरत बतौर इम्तिहान जे पुछे पई, और इहा मालूमात वठणु चाहियां थी त शमऊन रहिमहुल्लाह जा वार तमामु वॾा हूंदा, मुजाहिदनि जा वार हूं वॾा हूंदा आहिनि, त इन जा वार एॾा हूंदा जो ज़मीन खे पिया लॻंदा हुआ। वॾो मुजाहिद हो, पहलवान हो, ऐं वार बि तमामु वॾा हुया, ऐं वार चइनि पालनि खां पकड़िया पिया हूंदा, पूरे जिस्म खे ढको बीठा आहिनि, भई दुश्मन जे मथां रोक पइजी वेंदो। ज़ाहिर आहे कंहिं माण्हू जा कुलनि ताईं वार उनखे ॾिसी करे माण्हू फ़िलहाल त दहशत वेही थी वञे। हाणे उन जा वार पेरनि ताईं पिया आहिनि, पूरे जिस्म में ढको बीठा आहिनि। मुजाहिद हो, वरी दहशत हुई। चए हिकु ई तरीक़ो आहे जो जेकॾहिं मुंहिंजे वारनि मां मूंखे ॿधियो वञे त पोइ मुंहिंजे लाइ छॾाइणु मुश्किल थी। औरत जो उहा ॻाल्हि कुफ़ार खे चई, काफ़रनि चयो त ठीकु आहे, हाणे हिन जे वारनि जा तूं 4 हिसा कजाए, हिकिड़े हिसे सां हिकिड़ो हथु ॿधिजाए, वार त वॾा हुआ पेरनि ताईं, ॿिए हिसे सां ॿियो हथु ॿधिजाए, वरी 3 हिसे सां हिकिड़ो पेर ॿधिजाए, 4थे हिसे सां ॿियो पेर ॿधिजाए, हाणे हिन जे हथ ऐं पेर सभिनी जे वारनि सां ॿधे छॾिजाए। हाणे ज़ोर कोन लॻंदो, जीअं ज़ोर लॻाईंदो त ॿार छिकबा, अमरा सुख थी वेंदो, संगरो टोड़ाए वियो, रसा टोड़ाए वियो। हाणे इहो ई तरीक़ो आहे जो हुन जे वारनि खे ॿधो वञे। हल शमऊन रहिमहुल्लाह जे वारनि खे ॿधो वियो अहिड़े तरीक़े सां। राति जे वक़्त में औरत क़ाबू कई। हाणे सुबुह जो कुझु ज़ोर लॻाए, कुझु ज़ोर लॻाए त वार जो छिकजनि पिया, त हू ॿधणु खुलनि ई न पिया। वार ई त आहिनि, हाणे कीअं खोले सघे, हथ बि ॿधा पिया आहिनि, पेर बि ॿधा पिया आहिनि, हाणे न खोले सघे पियो, ॾंडु खोलण जी फुर्सत कोन्हे, ऐं न एॾी कसरत हाल रही आहे, हथु ॿेड़े हथ सां ॿधियो वियो आहे जो हथ ॿई गॾु बि न पिया थी सघनि। त हाणे गंढूं खुलनि त खुलनि कीअं, ऐं वार जो मथे में लॻा पिया माण्हू टोड़ाए कोन पियो सघे, छिकूं बि न ॿुड़ी सघे, त तकलीफ़ बि थिए। त काफ़िर अची करे हुनखे गिरफ़्तार कयो, ॿधल खे खणी विया, ऐं उन ई ॿधल खे फिरने खोलनि न पिया, छो त सम्झनि पिया जेकॾहिं शींहं खे खोलियोसीं त पोइ त असां सभिनी खे खाए वेंदो, सभिनी जो सत्यानाश करे छॾींदो। त हिकु वॾे महल में हल शमऊन खे वठी विया, उते वञी करे कोशिशि कयूं, उनजे नक खे कपियूं, कननि खे कपियूं, ईज़ा पहुचाइनि पिया। त हिन अलाह जे नेक साल बाने अलाह खां दुआ कई, रब्बा मूंखे सघ अता कर जो आउं ई पंहिंजा ॿधण खोले सघां, ऐं पोइ ही जंहिं वॾे महल में वेठा आहिनि, इन महल जे जेको विचूं मेन पिलर आहे, इन पिलर खे हलाए करे ऐं इन पूरी बिल्डिंग खे मथे किराए सभिनी खे ख़तमु करे छॾियो। पहलवान हो, अल्लाह दुआ क़बूल फरमाई, उनखे सघ अची वई, हिमत अची वई, ॾिनई सट, त उहो ॿधण टुटी पिया, हथ बि खुली पिया, पेर बि खुली पिया, ऐं जंहिं बिल्डिंग में मौजूदु हुया उनजे जो पिलरनि खे ॾिए थो धिका, त पूरी बिल्डिंग मथां सभु दॿिजी विया। हीउ सगारो मुर्दो, हिनखे कुझु बि कोन थियो, ऐं सही सलामत निकिरी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जे साम्हूं ही मुजाहिदनि जे जिहाद जा वाक़ियात, हज़ ज़करिया, हज़ अयूब, हज़ यूशा, हज़ हिज़कील जे हज़ार महीननि जो जिहाद में हज़ शमऊन जो मुजाहिदो, ऐं हिकु ॿिए आबिद जी इबादत जेको 1000 महीना मुसलसल राति जो क़याम पियो करे, नवाज़ फिल्में पियो गुज़ारे, ऐं ॾींहं जो वरी रोज़ा पियो रखे। ही इबादतूं ॾिसी करे सहाबा खे ताजुब बि थियो, हैरानगी बि थी, फ़िक्रमंद बि थिया त अल्लाह जा रसूल, इन्हनि माण्हुनि जूं एॾियूं वॾियूं ज़िंदगियूं हुयूं, उमिरियूं हुयूं, हज़ार साल उमिरि हुई,
हू नेक साल कम कंदा हा, चङायूं कंदा हा, नेकियूं कंदा हा, त उन्हनि जूं नेकियूं तमामु वधी वियूं। असांजी उमिरि बि थोरी ऐं आहियूं बि उन्हनि खां कमज़ोर। हिकु त कमज़ोर आहियूं ऐं ॿियो उमिरि बि असांजी नंढी, 50, 60, 70 साल। त हाणे उन्हनि जी एॾी वॾी इबादतुनि जो असां मुक़ाबिलो कीअं था करे सघूं, उन्हनि जे मक़ाम खे असां कीअं था पहुची सघूं। सहाबा फ़िक्रमंद थिया त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फ़िक्रमंद थिया त मुंहिंजी उम्मत पहिरियुनि उम्मतुनि जे आमाल खे कीअं थी पहुची सघे, उन मक़ाम खे कीअं थी पहुची सघे, उन मर्तबे खे, उन रुतबे खे, उन शान खे, उन शौकत खे कीअं थी पहुची सघे। त आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन थिया, अल्लाह तबारक व तआला खां इल्तिजा कयो त अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो। जिब्रील जी रब जलील वञी करे मुंहिंजो महबूब उदास आहे, उन जा सहाबी उदास आहिनि, उनखे वञी करे तसली ॾे, सूरह क़दर खणी वञ। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर, जंहिंमें इहो मुज़दो ॿुधायो वियो त लैलतुल क़द्र हिकिड़ी राति जी इबादत 1000 महीननि जी इबादत खां बेहतर आहे। उन्हनि जे हज़ार महीननि जा मुजाहिदा, उन्हनि जे हज़ार महीननि जूं इबादतूं, रियाज़तूं, जिहाद ऐं हिन उम्मत जे हिकु राति जी इबादत उन्हनि जे 1000 महीननि जी इबादत खां बि ज़्यादा बेहतर। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तौफ़ीक़ अल्लाह तबारक व तआला इन उम्मत जे मथां करम नवाज़ी कई त इन राति में तूं नवाफ़िल पढ़, 1000 रकात जे नवाफ़िल खां बेहतर। इन राति में तो सदक़ात ऐं ख़ैरात कर, 1000 महीननि जे सदक़ात और ख़ैरात खां बेहतर। इन राति में तूं तिलावतूं कर, 1000 महीननि जे तिलावतुनि खां बेहतर। कंहिं बि क़िस्म जो तूं भलाई जो कमु कर, 1000 महीननि जे उन कार ख़ैर खां बेहतर आहे। लैलतुल क़द्र अता थी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनखे तायीन ॿुधाई वई त लैलतुल क़द्र फलाणे मौक़े ते फलाणी राति में आहे। आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुजरे मुबारक निकिता आहिनि, मस्जिद नबवी अचनि पिया। लैलतुल क़द्र कहिड़े टाइम आहे, कॾहिं आहे, उन जो तायुन ॿुधाइण जे लाइ रस्ते में ॾिठूं त ॿ शख़्स विढ़नि पिया, पाण में झगड़ो आहे। उन झगड़े जी इहा नुहूसत थी जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इन जी तायीन खणाई वई, इहा शइ मूंखां विसराई वई त ही कहिड़ी राति में आहे। माना झगड़ो एॾी नुहूसत वारी शइ आहे। ऐं असां में इस वक़्तु हाल इहा आहे त मामूली ॻाल्हि ते सालनि जा साल हिक ॿिए खां घूंघट हूंदो आहे, रुठल रहंदा आहियूं, कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु। जॾहिं त इस्लाम में इन शइ जी गुंजाइश आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, नरड़े जी हदीस बयान कई वई त मुस्लमान जे लाइ जाइज़ ई कोन्हे ऐं यहजुर अख़ाहु फ़ौक़ सलासिन, जो कंहिं मुस्लमान भाउ सां 3 ॾींहंनि खां वधीक करता रहमी करे, 3 ॾींहंनि खां वधीक करता रहमी जो जी इजाज़त ई कोन्हे। ला यहिल्लु लिमुस्लिमिन अन यहजुर अख़ाहु फ़ौक़ सलास, इहो अमल जाइज़ ई न आहे, हलाल ई न आहे, हराम अमल। बारकाइदा लैलतुल क़द्र जी तायीन खणाई वई। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तहर्रउ लैलतुल क़द्र फी आख़िरिल अश्र मिन रमज़ान, तव्हां रमज़ान जे आख़िरी अशरे में लैलतुल क़द्र खे ॻोल्हियो। इन जी जेके ताक़ राति फिल वित्रे लफ़्ज़ अचे थो, ताक़ रातिनि में, 21 रातिनि में, यानी 21, 23, 25, 27, 29
ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रमज़ानुल मुबारक के आख़िरी अशरे में पाबंदी सां एतिकाफ़ कंदा हुआ। तव्हां त इहा राति असांखे हासिल थी पई, छो त एतिकाफ़ वारे जे लाइ ख़ुसूसी पैकेज आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल मुअतकिफ़ यातकिफ़ु मिनज़ ज़ुनूब, जेको युअतकिफ़ु मिनज़ ज़ुनूब, जेको एतिकाफ़ वारो आहे उहो गुनाहनि खां बचायो वञे थो। मस्जिद में माहौल में पियो आहे, न बदनज़री आहे, न गिला आहे, न ग़ीबत आहे, न कूड़, न ठगी, न धोखो, त हुन मस्जिदी माहौल में पियो आहे त उहो गुनाहनि खां महफ़ूज़ आहे। ऐं उन जे लाइ उहे नेकियूं लिखायूं वेंदियूं आहिनि जेके हू नेकियूं एतिकाफ़ में हुजण जे करे नथो करे सघे। ॿाहिरि हुयो मरीज़नि जी इयादत कंदो हो, हाणे मरीज़नि जी इयादत करण जे लाइ नथो वञी सघे। ॿाहिरि हुयो जनाज़नि में शिरकत कंदो हो, हाणे जनाज़नि में शिरकत नथो करे सघे छो त एतिकाफ़ में मस्जिद में वेठो आहे। ॿाहिरि हुयो त यतीमनि जी सार लहंदो हो, बेवाउनि जी सार लहंदो हो, जेके अड़ियल हूंदा हुआ उन्हनि जी सार लहंदो हो ऐं माण्हुनि जो सहारो बणिबो हो, कंहिंजे कमु ईंदो हो। और हाणे मस्जिद में वेठो आहे, कंहिंजो सहारो नथो बणिजी सघे, पर इन जे लाइ उहे आमाल लिखिया वञनि पिया। पाड़े में जनाज़ो आहे, शरीक कोन थी सघियो एतिकाफ़ जे करे, जनाज़े जो सवाबु इनखे मिले पियो। मरीज़नि जी इयादत कोन थो करे सघे, पर मरीज़नि जे इयादत जो इनखे सवाबु मिले पियो। ग़रीबनि मिस्किननि जी ही सार न पियो लहे सघे, उन्हनि जो ॿांह ॿेड़ी न पियो बणिजी सघे, उन्हनि जा कम कार काज न पियो करे सघे, पर उन जो इनखे अजर सवाबु मिले। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन एतिकाफ़ में वेंदा हुआ पूरी ज़िंदगी पाण वेठा, ऐं आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में अज़वाज मुतहरात उन जे मथां पाबंदी कई। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सौट आहिनि, अब्बास जा फ़र्ज़ंद आहिनि, नालो अब्दुल्लाह हुआ, एतिकाफ़ में वेठा आहिनि। हिकु शख़्स आयो त साईं आऊं कमज़ोर ग़रीब अड़ियल माण्हू आहियां, आका ऐं अयाल वारो माण्हू आहियां, मूं वटि का शइ आहे कान, अव्हां फलाणे माण्हू वटि हलो ऐं उन वटि मुंहिंजी सिफ़ारिश कयो त मुंहिंजो कमु थी वियो। मुंहिंजो को कमु हुयो या कंहिंखां को ताबो वठिणो हो, पैसो पंज वठिणो हो, ईद वग़ैरह जी तयारी जे हवाले सां, त साईं फलाणे माण्हू ॾे हलो त उन वटि मुंहिंजी सिफ़ारिश कयो त पोइ हू मुंहिंजो ताबो कंदो, मुंहिंजो कमु थी पवंदो, मूं वटि का शइ आहे कोन, ग़रीब माण्हू। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन शख़्स सां गॾु रवाना थिया त हल त फलाणे वटां मुंहिंजी सिफ़ारिश थो कये। मस्जिद शरीफ़ खां ॿाहिरि निकिता, कंहिं पुछियो साईं अव्हांजो एतिकाफ़ कोन हो? हा मुंहिंजो एतिकाफ़ हो। तव्हां एतिकाफ़ में ॿाहिरि निकिरी आया आहियो, एतिकाफ़ यादि कोन हुयो? साईं एतिकाफ़ यादि बि हुयो, जाने वाणे ॿाहिरि निकितो हुया। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक में इशारो करे चयऊं त इन सुन्ने मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको शख़्स कंहिं ग़रीब ऐं मिस्कीन या कंहिं मोहताज जे कमु थो अचे त अल्लाह ताला उन खे साल जे एतिकाफ़ जो सवाबु अता फरमाए। घणो? मुकम्मल हिकु साल जे एतिकाफ़ जो सवाबु थो अता फरमाए, उन ओतिरो अजर थो अता फरमाए। ऐं पोइ हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन इअतकफ़ यौमन इब्तिग़ाए वजहिल्लाहि ताला जालल्लाहु बैनहु व बैनन नार सलासा खनादिका। जेको शख़्स ख़ालिस अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिकु ॾींहं जो एतिकाफ़ थो करे, घणो? हिकु ॾींहुं
जो एतिकाफ़ तो करे तो अल्लाह ताला उन शख़्स ऐं जहन्नम के विच में टे वॾियूं एॾियूं खॾूं तो खोटराए जो कुल्लु खंदकिन अबअद बैनल ख़ाफ़क़ैन, जो हर खंदक के दरमियान में जो फ़ासिलो है वो ज़मीन ऐं आसमान मशरिक़ ऐं मग़रिब के फ़ासिले खां भी ज़्यादा है। एक एतिकाफ़ जे करे अल्लाह ताला माण्हू के जहन्नम का एॾो परे तो करे जो 3 खॾुनि जे बराबर ऐं हिकु खॾ जो फ़ासिलो ज़मीन ऐं आसमान वारी मसाफ़त। हाँ एक ॾींहं जे एतिकाफ़ जो इहो अजरो सवाब है तो पोइ साल जे एतिकाफ़ जो घणो अजरो सवाब थींदो। साल में घणा ॾियारा 360 तेॾी जो केॾो अजरो सवाब है। तंहिंजे करे माण्हू ॿियनि जे कमु अचे, ग़रीबनि मिसकीननि जी सार लहो, ग़रीब मिसकीन हुजे या भले सुखियो ऐं आसूदो हुजे पर जेको मजबूर है, परेशान है, पेशेमान में है, ॾुखे वक़्त में है तो तव्हां उन जी सार लहो। असां ख़राफ़ात में गॾु हूंदासीं, नचण में, ॻाइण वॼाइण, ढोल धमाका हे हो नाजायज़ उमूर में गॾु हूंदासीं, फज़ूलियात में गॾु हूंदासीं, पर जेकॾहिं को मुश्किल में है, को तकलीफ़ में है, को दुख डोले में है, को अड़ेल है तो यारो बेचारो तड़पे को तू ले जा डॉक्टर ने ॾेखारे वहाँ चुकी जाए। भाई अड़ेल है, तकलीफ़ में है, मुसीबत में है ऐं वीचारो बुखार हुआ है, उनके घर में का शइ आहे कोन तो उन वक़्त में चऊं बाबा उन मिसकीन के फितरो ॾेई छॾ, सदको ॾेई छॾ, 5 रुपया का ख़ैरात ॾेई छॾ, तो उन वक़्त में असांजो जवाब ॿियो आहे। बाक़ी जेकॾहिं को ढोल धमाका सरगसू बरगसू हूंदियूं तो अजायन कमनि में सभु खां अॻिते हूंदासीं। तो इहो ॿियनि जे कमु अचणु सिखो, इन में हसद वग़ैरह न हुजे, इन जो एॾो वजर अजर है जो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु में फरमायो त 100 साल मुकम्मल जे एतिकाफ़ जो अजरो सवाब आहे ऐं हिकु ॾींहं जो एतिकाफ़ उन जो मक़ाम एतिरो आहे जो अल्लाह ताला हिकु ॾींहं जे एतिकाफ़ करण वारे खे जहन्नम खां 3 खंदकूं परे तो कराए, परे तो रखे ऐं हर एक खंदक जेका है उन जो फ़ासिलो ज़मीन या आसमानी फ़ासिल जेतिरो आहे। ऐं वरी हीअ रमज़ान मुबारक जो जेको एतिकाफ़ आहे हीअ 10 ॾींहंनि जो आहे। माना हिकु ॾींहं जे एतिकाफ़ जो एॾो वॾो अजरो सवाब आहे त पोइ 10 ॾींहंनि जे एतिकाफ़ जो केतिरो सवाब आहे। ऐं उन खां बाद में इहो एतिकाफ़ हूंदो आहे लैलतुल क़द्र खे ॻोल्हण जे लाइ। एतिकाफ़ वारो